अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया ज़ुल्फ़िकार अली सर यूट्यूब चैनल। पाकिस्तान जे अंदरि जेको कानूनी बहरान आहे, मुआशी तौर ते त बहरान आहे ई आहे, लेकिन कानूनी तौर ते जेको बहरान आहे उन हवाले सां असां ज़िक्र कंदासीं। आईन पाकिस्तान 1973 जे हवाले सां त पाकिस्तान में हिन वक़्तु जेका आम पोज़ीशन आहे उहा असेंबली जे टोड़ जे हवाले सां रही, जेका साल ॾेढ साल असांजी पोज़ीशन ॾिठी थिए। आइनी बहरान जेको रहियो, अवाम जूं इलेक्टेड असेंबलियूं जेके पंजाब असेंबली या KPK में टोड़ी वई वक़्त खां अॻे, उन हवाले सां असां ज़िक्र कंदासीं त आइन पाकिस्तान उन शइ जे हवाले सां केतिरो टेन्यूर ॾिए थो, उन जी छा तरीक़ेकार आहे। ऐं उन खां बाद में जेका हाणे क़ौमी असेंबली आहे या सिंध सूबे जी असेंबली आहे या बलूचिस्तान जी असेंबली आहे, उहे टुटंदियूं वक़्त खां अॻु टोड़ी वञनि थियूं या वक़्त ते, यानी पूरे मुदे जे अंदरि, यानी 5 सालनि जे टेन्यूर जे पूरे थियण ते जेकर असेंबली टुटनि थियूं त आइन पाकिस्तान उन बारे में छा थो चए। अॼु जो असां जेको टॉपिक आहे उहो इन हवाले सां आहे त असेंबली जो टुटणु वक़्त खां पहिरियां ऐं वक़्त ते, यानी पूरे वक़्त जे अंदरि उहो टुटे थो त आइन पाकिस्तान 1973 जे बारे में छा थो चए। इन हवाले सां सभ खां पहिरीं त असां इन शइ जो ज़िक्र कंदासीं त पंजाब असेंबली ऐं KPK जेका ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली टोड़ी वई, उहा वक़्त खां पहिरियां टोड़ी वई, यानी 5 सालनि जे मुदे जे ख़तमु थियण खां पहिरियों टोड़ी वई। जेको आइन जे आर्टिकल 112 1973 जे आइन जेको इजाज़त ॾिए थो, उन वक़्त जे CM खे यानी कैबिनेट खे, असेंबली खे, जेका हुकूमत वक़्त हुई उन वक़्त में पंजाब जी ऐं KPK में इमरान ख़ान जी हुकूमत, उन्हनि खे टोड़ण जे हवाले सां 112 आर्टिकल हुननि इस्तेमालु कयो ऐं वक़्त खां पहिरियां उनखे टोड़े करे ऐं उनखे ख़तमु करे छॾियो, डिज़ोल्व करे छॾियो। जेको वज़ीर आला पंहिंजी रिकमेंडेशन मोकिलींदो गवर्नर खे, उन सूबे जे गवर्नर खे, यानी पंजाब असेंबली जेका टुटंदी त पंजाब असेंबली जे गवर्नर खे, ऐं KPK असेंबली जेका टोड़ी वई उनजी KPK असेंबली जे गवर्नर खे। उहो 48 कलाक जे अंदरि अंदरि असेंबली टोड़े या कंहिं वक़्तु टोड़े, लेकिन 48 कलाकनि ताईं उनखे जेकॾहिं रखे थो त उहा ऑटोमेटिकली उहा 48 कलाक जे अंदरि अंदरि असेंबली टुटी वेंदी ऐं केयरटेकर गवर्नमेंट अची वेंदी। इन हवाले सां ज़िक्र कंदासीं त केयरटेकर गवर्नमेंट जेका आहे उहा कीअं ठहंदी, कहिड़ो उनजो तरीक़ेकार आहे आइन पाकिस्तान 1973 में, चाहे सूबाई असेंबली हुजनि या वफ़ाक़ी हुकूमत हुजे। लेकिन सभ तरीक़े सां क़ौमी असेंबली जे हवाले सां आर्टिकल 58 आहे त उहो वक़्त खां पहिरियां, यानी 5 साल मुदे पूरे थियण खां पहिरियों जेकॾहिं वज़ीर आज़म पाकिस्तान सदर खे रिकमेंडेशन ॾिए थो ऐं एडवाइस ॾिए थो त असेंबली टोड़ी वञे थी त उहा 48 कलाकनि ते टुटे वेंदी। उहा आर्टिकल 58 1973 जो वाज़ी आहे हिन हवाले सां। लेकिन हिते हिकिड़ो सुवाल पैदा थो थिए त जेका असेंबली वक़्त ते टोड़ी वञे थी, यानी 5 सालनि जो टेन्यूर सूबाई असेंबली जे हवाले सां, जेको आर्टिकल 107 ऐं जंहिंजो ड्यूरेशन ॾिनल आहे 5 साल, ऐं क़ौमी असेंबली जे हवाले सां आर्टिकल 52 आइन पाकिस्तान 1973 वाज़े आहे त असेंबलियूं पूरो मुदो कनि थियूं, यानी क़ौमी असेंबली 5 साल मुदो पूरो करे थी ऐं सूबाई असेंबलियूं पूरो मुदो कनि थियूं, त उन हवाले सां 5 सालनि जे टेन्यूर ख़तमु थियण ते साॻे टोड़ जे हवाले सां थींदी त उहा टुटे वेंदी। 5 साल जीअं थींदा तीअं उहा टुटे वेंदी। लेकिन वक़्त खां पहिरियों असेंबली टोड़ ऐं वक़्त ते असेंबली जो टुटणु या न ख़ात्मो थियण जे हवाले सां इलेक्शन जो छा प्रोसीजर आहे, तरीक़ेकार आहे। इलेक्शन कमीशन या आइन पाकिस्तान 1973 में उनजो छा टेन्यूर ॾिनल आहे त असेंबली पहिरियां टुटे वक़्त खां पहिरियां ऐं वक़्त ते टोड़ सां, यानी 5 साल पूरे मुदे थियण ते कानून छा थो चए। उन हवाले सां आहे त जेकॾहिं आर्टिकल 112 सूबाई असेंबली या 52 आर्टिकल क़ौमी असेंबली हवाले सां टोड़ जो ज़िक्र आहे मुदे खां पहिरियां, यानी 5 साल खां पहिरियां ई, त 90 ॾींहंनि जे अंदरि अंदरि इलेक्शन कराई वेंदी। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान इन शइ जी पासदारी कंदो। त असांजो आर्टिकल 224 वाज़े आहे त अगरि जेकॾहिं 5 साल असेंबली पूरो मुदो पंहिंजो कनि थियूं त 60 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन कराई वेंदी। ऐं अगरि जेकॾहिं असेंबलियूं वक़्त खां पहिरियां टुटनि थियूं त आइन पाकिस्तान 1973 जो आर्टिकल 224 आहे, उन सब क्लास 2 तव्हां ॾिसी सघो था, 1 ऐं 2 जे हवाले सां, क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली जे हवाले सां, त उहो पोइ 90 ॾींहंनि त टेन्यूर आहे। 224 आर्टिकल जो सब क्लास 2 आहे त जेकॾहिं असेंबलियूं वक़्त खां पहिरियां टुटनि थियूं त आर्टिकल 224 जो सब आर्टिकल 2 90 ॾींहंनि जे टेन्यूर जे हवाले सां ज़िक्र करे थो त 90 ॾींहंनि जे अंदरि अंदरि इलेक्शन कराईंदी, उहो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान कराईंदी। यानी इसे खां पहिरियां 90 ॾींहंनि जी इलेक्शन कराई वेंदी, जेका KPK ऐं पंजाब असेंबली थियो। लेकिन सुप्रीम कोर्ट जे हुक्म जी वायलेशन थी, 90 ॾींहं गुज़री विया, लेकिन कंहिं तरीक़े सां उन फ़ैसिले ते या आइन पाकिस्तान 1973 ते अमल न थियो। आर्टिकल 224 जी लताड़ कई वई ऐं असेंबलियूं इलेक्शन न थी। लेकिन हाणे ॾिसो इहो वञे थो त जेका असेंबली आहे, क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली ऐं बलूचिस्तान असेंबली, उनजो साॻियो ई थी सघे थो त हाल थिए त 5 साल पूरा मुदो कनि थियूं त साॻियो ई आर्टिकल्स जेके मां पहिरियां ज़िक्र करियो पंहिंजे हिन व्लॉग में, त उहो साॻियो प्रोसीजर आहे जेको ॿियनि सूबाई असेंबली ते थियो। वफ़ाक़ी हुकूमत जे हवाले सां आहे त 5 साल मुदो पूरो करे थी त उहा आर्टिकल 224 जे मूजिबि, सब आर्टिकल 1 जे मूजिबि 60 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन थींदी। ऐं जेकॾहिं मुदे ख़तमु थियण खां 5 साल खां पहिरियां असेंबली क़ौमी असेंबली टोड़ी वञे थी त 90 ॾींहंनि जे अंदरि
इलेक्शन कराए। लेकिन हाणे हिते हिकिड़ो सुवाल आइनी तौर ते इहो पैदा थिए थो त अगरि जेकर असेंबली टुटण वारी आहे या पहिरियां वक़्त खां पहिरियां टुटे थी या वक़्त ते टुटे थी त केयरटेकर हुकूमत चाहे वफ़ाक़ी हुकूमत हुजे या सूबाई असेंबली जे हवाले सां हुजे त उनजो छा तरीक़ेकार आहे। इन हवाले सां जेको आइन पाकिस्तान 1973 वाज़े करे ॿुधाए थो त अगरि जेकर वफ़ाक़ी हुकूमत यानी वज़ीर आज़म पाकिस्तान असेंबली टोड़े थो वक़्त खां पहिरियां या वक़्त ते या सूबाई असेंबली वक़्त ते टोड़नि थियूं या वक़्त खां पहिरियों त आइन पाकिस्तान 1973 में इन शइ वाज़े आहे त उन वक़्त जो वज़ीर आज़म पाकिस्तान जीअं हींअर मियां मोहम्मद शहबाज शरीफ़ आहे ऐं आपोज़िशन लीडर राजा रियाज़ उहे पंहिंजो को कंहिं बि हिकिड़े केयरटेकर वज़ीर आज़म ते जे नाले ते मुतफ़िक़ थी करे ऐं असेंबली टोड़ण खां पहिरियां 3 ॾींहंनि जे अंदरि उन नाले खे फाइनल कंदा ऐं उनखे सदर ॾे मोकिलींदा त हीअ असां वज़ीर आज़म पाकिस्तान केयरटेकर जे नाले ते मुतफ़िक़ थिया। अगरि जेकर वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं अपोज़िशन लीडर कंहिं हिकु नाले ते मुतफ़िक़ नथा थियनि त उहे कमेटी जेको क़ौमी असेंबली जो स्पीकर आहे उहो कमेटी ठाहींदो 8 मेंबरनि ते मुश्तमिल, 4 सरकारी बेंचिस खां, 4 जेके मेंबर हूंदा उन कमेटी जा उहा अपोज़िशन जे बेंचनि खां 8 मेंबरनि ते मुश्तमिल उहा कमेटी हूंदी जेके 224A में इन शइ जी वज़ाहत ॾिनल आहे त वज़ीर आज़म पाकिस्तान उहा कमेटी जेका हूंदी वफ़ाक़ी केयरटेकर वज़ीर आज़म जे हवाले सां त उहा 8 मेंबरनि जी कमेटी अगरि जेकर 3 ॾींहंनि जे अंदरि अंदरि उन नाले ते मुतफ़िक़ थिए थी त ठीकु आहे, जेकर न त उहो मैटर सॼो रिफर थी वेंदो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे। जीअं सूबाई असेंबली जो ऐं जेको आहे सो हुनजो KPK असेंबली पंजाब ऐं सूबाई असेंबली पंजाब जे हवाले सां जेको वज़ीर आला केयरटेकर जेको वज़ीर आला थियो उनजो साॻियो तरीक़ेकार हो त इमरान ख़ान जी हुकूमत मेंबर जेके हुआ 4 कमेटी जा 4 उहे मुतफ़िक़ न थिया। फाइनल वरी पोजीशन जेका आहे उहा इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे पहुती त हिन में पोजीशन अहिड़ी साॻी थी सघे थी त जेकॾहिं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं राजा रियाज़ नथा कंहिं नाले ते मुतफ़िक़ थियनि त 8 मेंबरनि जी कमेटी ठाही वेंदी आर्टिकल 224A जे हवाले सां। उहा 8 मेंबरनि जी कमेटी जेकॾहिं कंहिं हिकु नाले ते मुतफ़िक़ नथा थियनि त उहो मामिलो 3 ॾींहंनि जे अंदरि अंदरि 2 ॾींहंनि जे अंदरि जेको इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे हल करणो हूंदो ऐं 2 ॾींहंनि जे अंदरि अंदरि उहो जेको इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान कंहिं बि हिकु नाले ते केयरटेकर वज़ीर आज़म जे नाले जे हवाले सां उनखे अनाउंस कंदी त बाबा हीअ नोटिफाई कंदी त हिनखे असां ऐं हीअ वज़ीर आज़म पाकिस्तान केयरटेकर थियण जे क़ाबिल आहे, हिन में क्वालिटी आहे ऐं उहो जेको आहे सो उहो पंहिंजो ईमानदार न्यूट्रल जेको हिन क़ौम जी ख़िदमत कंदो ऐं 60 ॾींहंनि जे अंदरि या 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन खां बाद में जेको आहे फिर फौरन हलियो वेंदो ऐं 60 ॾींहं या 90 ॾींहं पूरे थियण खां वधीक हिकु ॾींहुं बि उहो वज़ीर आज़म पाकिस्तान जेको केयरटेकर थींदो उहो पंहिंजे कानून खे हथ में न खणंदो ऐं उहो पंहिंजो घर हलियो वेंदो ऐं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान या सुप्रीम कोर्ट या कंहिं बि इदारे खे चवंदो त इलेक्शन हेतिरनि ॾींहंनि में तव्हांखे कराइणी हुई लेकिन तव्हां न कराई ऐं मुंहिंजो मुदो जेको आहे पूरो थी वियो आहे। हाणे मूंखे वधीक आइन पाकिस्तान 1973 हिन उहिदे ते रहण जी इजाज़त नथो ॾिए, इन करे लिहाज़ा मां हिन कुर्सीअ खां या हिन उहिदे खां साइड ते रहां थो। लेकिन ॾिसूं त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जीअं वज़ीर आला पंजाब जो या KPK जो ॾिनो अहिड़े तरीक़े सां वज़ीर आला जेकर सॼो तरीक़ेकार आर्टिकल 224A जे तहत आइन पाकिस्तान 1973 में अगरि जेकर इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे अचे थो त उहो कहिड़े नाले ते मुतफ़िक़ थियनि था या कमेटी जेका आहे रिज़ोल्यूशन कमेटी जेका आहे ठहंदी क़ौमी असेंबली या सूबाई असेंबली स्पीकर जे तरफ़ां उहा कहिड़ो नालो फाइनल था कनि या जेकर वज़ीर आला ऐं सूबाई असेंबली जो अपोज़िशन लीडर या क़ौमी असेंबलीअ जो में जेको वज़ीर आज़म आहे शहबाज शरीफ़ साहब ऐं अपोज़िशन लीडर क़ौमी असेंबली राजा रियाज़ जेकॾहिं कंहिं नाले ते मुतफ़िक़ थियनि था त उहो कहिड़ो वज़ीर आज़म हूंदो आइन पाकिस्तान 1973 जे हवाले सां इहो मां तव्हांखे थोरी वज़ाहत करे ॿुधाई। लेकिन आख़िर में हिकिड़ी वज़ाहत कंदो हलां त आइन पाकिस्तान 1973 जो ढोंग रचाइण जेको हिन हुकुमराननि शुरू कयो आहे उन हवाले सां मां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि ऐं ख़ासि तौर ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे त हीउ मुल्क तव्हांखे ई बचाइणो आहे ऐं हिन क़ौम खे तव्हांखे ई मुहबत जी निगाह सां ऐं मुस्तक़बिल जे लाइमल जे हवाले सां ॿिन्ही जे तरफ़ हीअ क़ौम ॾिसे थी 23 करोड़ आवाम चीफ ऑफ आर्मी स्टाफ साहब ऐं चीफ जस्टिस पाकिस्तान खे। इन करे महिरबानी करे हिन आइन जी पासदारी करणु तव्हांजो फ़र्ज़ु आहे। हीअ क़ौम सॼी तव्हां ॿिन्ही ॾे निगाह सां प्यार भरी निगाह सां ऐं उमेद जी निगाह सां ॾिसे थी त तव्हां हिन क़ौम जी पासदारी जे हवाले सां हिन आइन पाकिस्तान जेको हिन क़ौम घणनि तकलीफ़ुनि खां बाद में हिकु बहितरीनु आइन पाकिस्तान जेको शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ॾिनो उनखे बाक़ी रखण जे हवाले सां उन ते अमल पैरा करण जे हवाले सां तव्हांखे गुज़ारिश आहे त तव्हां हिन ते मुकमल तौर ते
इम्प्लीमेंटेशन कराए, हिन क़ौम खे फेयर एंड ट्रांसपेरेंट इलेक्शन जे हवाले सां साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कराए, 60 ॾींहं जे अंदरि या 90 ॾींहं जे अंदरि कराए, मुकमल पार्टियुनि खे कानूनी तौर ते इजाज़त ॾेई करे अवाम खे पंहिंजो मुंतख़ब वज़ीर आज़म ऐं नुमाइंदो मुंतख़ब करण जी इजाज़त ॾिनी वञे, त जीअं पाकिस्तान जी क़ौम 23 करोड़ अवाम सुख जो साह खणी सघे। तव्हांजी वॾी महिरबानी।